सचो सतराम। पासा अद्विस परिवार चैतन्य शुभ अवसर मेरे प्यार भरे अवसर पे उनसे साईं जी रामत पाने के लाए सनत दावत में आए। सभी प्यार भरे घरों में सब भावों बहनों ऐसी संगत के सबने मुसलमान भाव रखे ईद जब स्वामी भावन भरे भी आए सोनी शुभ अवसर थे उन सभी भाव के ईद जो मुबारक है बधाई। आया सब भाव बहन ऐसी संगत के आशीर्वाद शुभकामना आशीर्वाद विस्पतवार यह उन्हीं सानी उन्हीं सदगुरु उन्हीं मालिक जी रामत तेहल्ला पायन चंद्र जो सुहानो समो यह उमास का बात चंद्र बाहर थी भाई गदगदी ना उमास यह उदय एक चंद्र यह प्रकाश एक प्रकाश जब सच्चे साई खड़े चला जीवन में प्रकाश तभी हुआ। आमतौर पर पहले कर्म जब बंधन में बदजी करे उमास वाले अनजान ना समझे या कर्म के चक्कर में फिर बैठ के बात करता है पर चक्र जो मकसद एक चंद्र के जिसका रोशनी है वह सूरज का मिले सूरज की रोशनी गर्म थी पर चंद्र के प्रकाश जब सूरज की रोशनी में थलो आए तो वो थलो रात है शीतल रात गर्म रात ये जो मकसद है उन्हीं ईश्वर उन्हीं पर मुझे रहमत पाए करे उन्हीं सच्चे सामने उन्हीं संतन उन्हीं महात्मा वो तेज पावनता ही रखे तपस्या सिमरन जाप सत्कर्म ये तो घरों कुछ कहो ये तपस्या है यानी तप यानी भाई जो पान के तपा है यानी इतना कुछ कर
जब कहीं जो पावन थे उन्हीं मालिक तक पहुंचा, पर जब वह ईश्वरी रहमत पाती तो होए वो तेज, वह शक्ति, वह चंद्रमा को संसार के लिए, पर पहली शीतलता, पहली निर्मलता, पहली रहमत, पहली आशीर्वाद, वह पहली बख्शी जो सिर्फ आशीर्वाद साई, नाम साई, ध्यान साई, पूरी ऊंधे मास जब जीवन के बंधन के खत्म करे, कष्टन के कटे करे, असल चंद्रमा को शीतल, निर्मल, खुश है, खुशहाल बनाए चलो, पहली रावत सा बन चलो। हर महीने चंद्र के संदेश नहीं हो तो इसे साईं जी रहमत के पाए, आशीर्वाद के पाए, चले असमझ गुणों पहले पावन में धारण करना, चेन्नई पहले जीवन में आएगा, तपस्या, जप, तप, ये सब उन्नयन करे, पर असल थोड़ो सिमरन, थोड़ो जाप, थोड़ी श्रद्धा, विश्वास, वह सब ये बना दिया ज्ञान चंद्र ऐसे बारे अखंड रीच, अखंड रीच तकरीबन अक्षय तृतीया सब धर्म में करना है। जी कामड़ी बिल्कुल चाहिए तो चले आंखें बनवास बिल्कुल भी गया या भोगी गया या काटे गया, कोई भी ना लीजिए तो लेकिन संत महात्मा यही का बात कोई सेवा करना उन्हें खादरी इतने बंदोबस्त को मेहमान निवासी जिनको बेचो तो एक दिन काफी साधु संत थी અને એટલા ઘણા આયા ये सब परेशान थी जाते हैं। आए जो आदर भी कर हुआ, मेहमान निवाजी भी कर लिया, मेहमान आया भी आए, साधु आया भी आए, इनकी भूखियों भी नहीं चलो, पर आए भी कुछ मान भी है मुंह दावता हूँ छाके सभी के परेशानी बैठे मैंने कहीं छाका तभी द्रौपदी और भगवान कृष्ण की याद करें कहानी मेहमान अच्छे नहीं उन्हीं की मेहमान निवाजी न कर सकूं करिया दुख या शर्म के साथ सही न सकता तेरी करिए एडी आशीष को उसे खरायत सब कर और भगवान कृष्ण उनकी याद कर जैसे साधु तैयार कर ये तो द्रौपदी थे बात बची है सब बची है ये तो संगत चाहिए हानि छाती है तो रसा बची है आए भी कुछ को नहीं कुछ क्या तो भी
हिकिड़ो बर्तन ऐं उन टी जो ॾींहुं तो उन्होंने जो थे अक्षय पात्र अक्षय महाराज को कहते अवनन्ना खेल जेल करे खात्मो न थे अक्षय मतलब सदा हयात को कदे भी खत्म न थे सदा ही मुझे ओके इन करे अक्षय तृतीया चलो भाई वो ट्रीच तृतीया मतलब ट्रीच अक्षय ये जो फल करे खत्म न थे ये करे वो सिंधी में अक्षय अखंड थे अखंड मन अमन न खंड मन देलो करे को छोड़ न थे क्या करे खत्म न थे यानी जेको सदाई हुजे तो सदाई मालिक जी रहमत सां भरियो रहे करे जुदा थी कंहिं क़िस्म जा कमी न अचे छोड़ न अचे इनके पास अखंड दुनिया सां जाप करे जेको अखंड जेको सदाई हलंदो रहे जेको सदाई मालिक सां जोड़े रखे उहा दौलत उहा आशीर्वाद उहो जाप उहो सिमरन जेको सदाई ईश्वर उन सॼे साईं सां जोड़े रखे जंहिंमें कॾहिं बि टोड़ अचे ई न सदाई उनजी रहमत बनंदी अक्षय मन जेको कॾहिं खुटी कॾहिं ख़त्म न थिए पात्र मन बंद चइनि जेको ई तूं घुरे बसि एतिरो हलंदो जेको ई खपे ई खपे सभु मिलंदो ऐं पोइ जीअं साधू स्नान पाणी करे मेन करे पहुता उनखे जेको बर्तन ॾिनो त पोइ उहो त सिर्फ़ु उन ते ॾिनी बसि ॾींदी वई जेको चाहे थी सत्ताम ॾींदी पई वई ऐं पोइ उहो सदाई उन वटि रहंदो जॾहिं जेतिरा बि साधू ईंदा जेतिरी बि संगत में कुझु बि अचे त सभु उन्हनि खे खाराईंदी ऐं हमेशह मुंहिंजो नेम हूंदो कि महिमान आख़िर उनखे ॾर खे खाराए अकेलो खाए ऐं जॾहिं सभु थी वेंदा पोइ आख़िर में न खाईंदी ऐं पोइ बर्तन धोई रखंदी वरी पोइ नेसि उनखां पोइ बर्तन बि ॿुधाए तंहिंजे करे अखंड रीच या अक्षय जो मक़सदु जॾहिं सभु मालिक खे यादि कंदा उनजी रहमत मिलंदी आहे श्रद्धा सां उनखे सुभाणे त पोइ असांखे अभाव हूंदो आहे कुझु न हूंदो आहे कमी हूंदी आहे तॾहिं त उनखां या उनजी वेला उनजी द्रौपदी वई पर जॾहिं उहो थोरो ॾींदो आहे त पोइ वरी एतिरो ॾींदो आहे जो कॾहिं कमी थींदी कोन्हे जेको ई गुनाह हमेशह मिलंदो रहंदो आहे सदाई पाईंदा रहंदा सदाई हलंदो रहंदो तंहिंजे करे अखंड रीत सां कोई न कोई नओं सामान ज़रूरु करे उन ॾींहं में दान पुण्य चङाई बहितरीन कंदा था चङा उन पुण्य जो ई कारण जो अक्षय बर्तन या पात्र उहो मिलियो हू हर रोज़ जेको अचे उनखे खाईंदी पर जॾहिं घणा साधू या संगत अची वई त पोइ हुन घुरियो तूं थोरनि ई खारायो आहे पर मां तोखे एतिरो ॾियां थो कि जेतिरो ई खाईंदा रहे कॾहिं न खुटंदो सदाई हलंदो आहे
तेजी करे उन्हें ॾींहं खे अहमियत हो तो भाई इंसान कुछ न कुछ जरूर कंदो रहे शेवा सिमरन जाप दान गुरु चंगाई फ़ाइदो उहा जीवन में रहे करना थोड़ी थोड़ी तो उनजो फल कई गुना कई उन्हीं जो कोई अंदाज ये बड़े साथ जैसे जैसे आए हो ना कुछ दाना को घर में देखो पर जे श्रद्धा प्रेम सामूहिक में बोले ना तो कोई सच्चे साईं थे तो तुरी जब करा पर कराना में जो केज थी ऐं जंहिंखे पंहिंजे लाइ कोन हो एतिरो मिले लखनि खे खाराइण वारो बि सदाई तो थोड़ी चंगाई थोड़ी भलाई पर वो श्रद्धा ऐं विश्वास सां यकीन ऐं आस्था सां उन्हीं भाव सां जे द्रौपदी जो भाव हमेशा जो भाव उसे तो साईं के सामने रखी सब कुछ तो बोले एतिरो ॾींदो आहे जंहिंजो को अंदाज़ कोन्हे ॾिठो न सुधा में ऐं दसी जी कहाणी उहा बि दसगां खे कुझु न थो पोइ जॾहिं हुनजे घर वारी चयो त वञ दसी में राजा आहे कुझु वञ तो दोस्त आहे पुराणो मुंहिंजे लाइ वेंदेसि पोइ भई एतिरो ॾींदो जे असांजो कमु थी वेंदो त पोइ मुंहिंजो वञा त सही पर वञा कीअं आई कुझु न छॾण में कोई नीति हिकु त घुरण की वञा ऐं नंबर 2 में हथे खाली की छॾण त कॾहिं बि संत महात्मा भगवान जे द्वारे ज्ञानी या पाण को जेको वधीक हुजे वॾे माण्हू खे वञिजे उते कॾहिं बि हथे खाली न वञिजे उते कुझु न कुझु खणी वो वोट में दे या न दे तो वो कोई फर्क नहीं पड़ता अच्छा वो न दे तो बड़ी मेहरबानी ये उनका सोच तो खराब नहीं यानी नंढो हुजे खड़ी पड़ो ऐं वॾो दे तो ठीक है हाथ कर लिया पर न दे तो भी मेहरबानी जी ऐसा मंदिर असां कुछ न कुछ खड़ी वही मेद प्रसाद या कुछ पर वो दे तो ठीक है अगर न थोड़े तो बड़ी मेहरबानी है तो समझो उनजो कारण तो जॾहिं असां खड़ी वेंदा आहियूं असां भाव सां खड़ी वेंदा आहियूं प्रेम सां खड़ी वेंदा आहियूं जेको कुझु आहे उहो थिए पर जेकॾहिं असांजी चाहत हूंदी आहे कुझु मिले त पोइ उहो ॾेई छॾे आशीर्वाद हुते असांखे उहो मिलंदो पर जेकॾहिं उन कुझु ॾिनो त नवे मोट में ॾेई छॾे पर अगरि न ॾिनो तो पोइ उन पंहिंजी आशीर्वाद उनजी आसीस पंहिंजी रहमत जेकॾहिं को वॾो माण्हू आहे त पंहिंजी ख़ुशी पंहिंजी खिल पंहिंजी पहुच उहा उन मौज में ॾिनी ऐं उहा सभिनी जी एतिरो रंग लाई कि माण्हू एतिरो वधंदो आहे जो कॾहिं कॾहिं थी वञे
दर्शन के मंदिर में जड़े खड़ी वेंदा तो केतिरो घणो खड़ी वेंदा, पर मिलण में प्रसाद थोड़ो हूंदो आहे हमेशा, उहे असुल हूंदो आहे। भई तव्हांखे थोरे में एतिरो घणो रहमत मिले जे तव्हां सदाई आबाद रहो, घणो कुझु इन करे एक असूल तो जब सुधामो में गयो तो सुधाम वञा त सही आहे हो राजा जॾहिं पढ़ंदासीं त ॿई गॾु यार उहो त ठीकु हो, पर हाणे तो अलाए केतिरा दर्जा ॾी, केतिरी उपाधि अथसि, केतिरा रक़म अथसि, केतिरो कुझु अथसि, ॿार राजा आहे, केतिरा हंध राजा कोई पियो वञे। हाणे बि वञा हथ में खणी वञा की मां वटि कुझु आहे बि कोन। ऐं घर वारे चयोसि की मां त पहिरियों ॼाणे हुनमें त हुयो कुझु कोन, वरी जेके ॿिया घर भई उहो ॻोल्हे भई कुझु ॾियो तो जीअं घर के चावल जी चिपकी चिट्ठी न करे चिट्ठी न करे ऐं कंहिं पुराणा ॾिना कंहिं सड़े ॾिना नवां त कोई घटि ॾींदा उहे ख़ैरात ॾींदा उहो कंहिंजे आहे उन्हें बेचारे कहीं सड़े ॾिना कंहिं पुराणा ॾिना कंहिं कहिड़ा ॾिना हाणे पंहिंजे घर जेके भई तो सभई चावल जी रंग बरंगी थी विया, उहे बि हिकु जहिड़ा कोन पर अची करे मुठी जेतिरा थिया जेके थिया न मुठी जेतिरा उहे ॿियो कुझु हुयोसि कोन। पंहिंजो घर में त कपिड़ो बि कोन, पलो खोले करे फाड़े करे वरो सुबुह जो ॿधी करे ॾेई छॾियसि वेठो वेठ त उहो घड़ी करे जीअं वियो उते पहुतो त भॻवानु कृष्ण जीअं मिलियो एॾो स्वागत कयो, दी सची एॾो प्यार सां विहारियो, हथ को वधीक जेका बि कई पंहिंजी पर पुॼण खां पहिरियों सवाल कयसि उहे हथे खणी आयो न भाभी थोरो ज़रूरु मुंहिंजे लाइ कुझु ॾिनो हूंदो, इन करे उहो ॾिनो छा मूंखे बुख लॻी आहे पहिरीं मां उहो खायां। हाणे हे वीचारो चयो अहिड़ा चावर में ॾिया कीअं तो जीअं उहे चावर ॾिनसि हुया बि कहिड़ा ॾिसण सां सम्झी वियो भई आहे छा, उन में सम्झी वियो हिनजी पोजीशन छा आहे, पर हुन एॾो बि प्यार सां खाधा जो त अहिड़ी चीज अॼु तक ज़िंदगी में खाधी न आहे, एतिरो प्यार, एतिरो भाभी, एतिरो मोकिलियो आहे, एतिरो कुझु कयो अथई, एॾी तारीफ़ कई ऐं उन खाधा चावर ऐं चावरनि जो अक्षित चयो वियो आहे, जीअं खाधा उन जी बि साॻी पी चई चओ अक्षर चावल तो जीअं खाधा चए अॼु मूंखे एतिरी ज़िंदगी में बुख लॻी वई आहे, एतिरो घणो कुझु मिलियो आहे, तंहिं करे इहो वरी मालिक करे थो सदाई आबाद हुजे उनजी वरी चांवर खाधा अक्षय थी उन भेंट में या उन मोठ में जेका उन आशीष ॾिनी जॾहिं आयो घर में कुझु बि पहुतो उहे चांवरनि जी मुठी करे केतिरे घर में वठी आयो इहो बि पतो पवंदो, पर जॾहिं वापसि वञो तो सब कुछ बदल हो, घर में कचो हो, छत भी पूरी सारी बोली, घर में दाणो भी पूरी खाए, पर उते जेको महल हुयो सब कुछ राजा जी सब जो पहले घर खणी सुनाए सघो एतिरो घणो कुझु करे थोड़ी चंगाई थोड़ी भलाई वो इंसान के घर पहुंचनी चाहिए। ये चीज इन्हीं करे असल चले बड़ी भगवान सच्चे साईं सतीश्वर उन्हीं मालिक जो दुआ थी ना तुम परेशान भेद मकसद समझो
भाई असां आहे छा जेको पर उहो जेको रंगीलो आहे उहो तमामु घणो तंहिंजे करे अक्षय तृतीया जे मौक़े ते असां हर चीज़ ज़रूरु हिकु त दान पुण्य कुझु जेको बि पहुचे उहो माण्हू करे ऐं ॿिए नंबर ते कोई न कोई नई चीज़ ज़रूरु करे इन करे ॾिसंदा त ॿियो कुझु कंदा कोई माण्हू दिलो बि ज़रूरु वठंदो आहे घर में चवंदा ई भेण कहिड़ो नओं दिलो या कुझु न कुझु न कुझु आयाम थिए थो मिले इहे सभु असांजो जीवन नओं थींदो रहे सत्य जो वाधारो थींदो रहे ख़ुशी थींदी रहे ख़ुशहाली थींदी रहे चवंदो आहे आशीर्वाद जे द्रौपदी खे पात्र चाहे महिमान वेठा कृष्ण जो पात्र जी मुझे कुछ न हो सुनाने के बाद चावल खड़ी आए बड़े साफ चना खड़ी आए तो थोड़े भाव की बोझ जो बुझो ये द्रौपदी जो पात्र थी हो सुधे सारे सारा सखर जो महिमा महिमा पूजे साईं जो सखर क्रास कदे गई तो चलिया भैया कोई तार वो पूरा सारा सखर में नहीं होगा तो ये तो दखी हुई है दखी थी जले ठीक करवाई हुआ हो गया अब भाई साहब बंदा खड़ी दो भाई क्या है सब तो गिराई नहीं दो तो ये बंद में तो साईं कोई तो कुदरत नहीं कर ये तो खड़ी आए बेद रे खड़ी आए बदल की ऊपर तो सभी के ऊपर तो साईं क्रास थी तो काफी संगत बस संगत आई सभी ट्रेन वाला भी सभी को भी कर नहीं है तो पता तो है कौन रोड स्टेशन पे मेरी सारी संगत थी भाई अरे ये भी तो दक्षिण में खड़ी आए बिना समझी नहीं कुछ अच्छा तो मैं बहुत आज के बिजनेस आप नहीं तो नहीं के करा हला है ना ये जात के भी तो ना तो आयो साईं जन के जैसे माहौल दक्षिण में समझ गया घर को केतरो भी घड़ो कोई न ली सरकारी नौकरी है घर को सेवा में खड़ी कर देख ले ऐसा वो नहीं बोल रहा आई उनका का खड़ी है मृत को जाएगा नहीं सके तो मत ठीक है कुछ और करो ये द्रौपदी वाले परेशान किया है तो सही जन क्लियर चलो तो के ये छवि और दखी में इतना बड़ भाग लग लो तो शुरू करे मैं खुद भी हल्दी जाती हूँ ऐसा कोई छवि में ना फुल करके दे दो ऐ मतलब पर जो बड़ी तो मैं बोलूँ वो सब्जी जो लीगो हो ये जितनी संगत देखो प्लेटफॉर्म देखो आयो सब खाई है नहीं जब साईं जन आए बस ये तो हल्दी रही तू पंहिंजो केतिरो खणी आयो कर बाक़ी तो हल्दी रही जितने में साईं जन वो तो क्रास थींदा वो बस उहा ई चङी अबूदी पंहिंजी अचना फुल्का ऐं दखी बस उहा ई खणी ऐं जेतिरी संगत हूंदी सदाई हल्दी रही ऐं साईं जन खे अर्ज़ु कई जैसे जॾहिं में सखर अचो मुंहिंजे घर पेर ते घुमायो ऐं साईं जन जॾहिं में सखर ईंदा ॿियो किथे कीअं बि प्रोग्राम हुजे पर हिते ज़रूरु वेंदा उन्हनि जी चाही जे घर हूंदोसि उते ज़रूरु वेंदा ऐं सुठो हलंदो रहे ऐं जॾहिं साईं जन संसार छॾियो कोई भगत साहब जॾहिं वेंदा तॾहिं बि हो पंहिंजी दखी ऐं छवि खणी पंहिंजे साईं जन जी आशीर्वाद आहे पोइ जेतिरी संगत हूंदी जॾहिं पोइ छा सॼो प्लेटफॉर्म में सॼे खे खणे पर हूंदी पंहिंजी दखी ऐं छवि कयसि ऐं भगत साहब बि चयोसि साईं जन जो मां न थियल आहे जॾहिं बि अचो
समूह में घर पे तो बड़े साथ परमेश्वर का आशीर्वाद मिलने मजे में कभी पहले कम सा भी सकर दे दो लेकिन के प्रोग्राम हो दो के पता ही हो पर कम सा भी और भी उनके जरूर मुझे घर में जरूर चढ़ूंगा चलिए साइकिल में से अलग बात तो ले चढ़ूंगा नहीं यो सिलसिलो हल तो रहे हो ठीक पर जब ये आखिर से साईं बात छजियों तकी जी ये तो रंगल है इन सब कुछ महादोरा जड़े रहते पर जड़े बड़े साथ में शहादत थी जड़े आखिर में सखर में बैठ गया है दरबारा जी के लिए आए इतनी संगत की शहादत तो हजार मान लिया उन्हीं बात को मेरे बड़े साथ कभी थी आया अर्थी हुई कोई कार दे नहीं खुला सखा है इस्लाम को या मेरे को भी झूले बा तो जब बठी आया तो जब रखल महीने इन जगह के बनी कर बस ठीक कर बात अरे मन की बात कभी याद में कोई हो उन पास के लिए प्रोग्राम में कुछ ठीक है हम पर्सनल प्रोग्राम के लिए भी करें सिर्फ जगह तो जी होशियार मजो वो महिला कहीं के पतो बनो तो थियो छा वो जी भले साथ विद्यार्थी के बची पाए अचानक सभी होश में आया था सके पहुंचा सके पहले पान अर्थी के दिए खबर पहले पान अर्थी को भी पहले पान से दो मंदिर वाले घर जी पहुंचू के बड़े साथ में उधर जिनको सच्चे साईं क्योंकि आशीर्वाद कर तो जड़े में सखर में तो भगत साहब के जीवन में जो तो ऊपर ये बड़ी गाल नहीं दिलों की अर्थी तले देव के वचन में भाई वैसे दो देखाए को थोड़े को सोयो उन्होंने कमाल देखिए कि कितने श्रद्धा भाव प्रेम कुहारी दिव्य विश्वास कुछ नाम ध्यान सिमरन जाप दान पुण्य चढ़ाई उन्हीं तरह पहुंचना जीवन में निखार जीवन में रामत को व्यापार अत्यंत जन्म से साईं की आशीर्वाद पाए मुझे रामत के जय जीवन मास बने अंधकार बने अज्ञानता बने अनजानाई बने बंधन बने नहीं उसके साय प्रकाश के जो शीतल है में तपस्या योग पुण्य जमाई जो जीवन सिर्फ जीवन मतलब करना जीवन ये सब पुनः कोई बात तो उन्हें बढ़ाएगा उन्हें ऊंचाई है तो मन बात उन्हें ऊंचाई के लिए उन्हें अच्छा कहे हो पुलिस तो एक ही जना में बोले कितना जन्म असांखे छा पंहिंजी शीतलता पंहिंजी रामत पंहिंजी आशीर्वाद थोड़ो नाम ध्यान शेवा चङाई पर थोड़े में एतिरो घणो कुझु ॾेई जाए जो अक्षय भागो अखंड भागो जेको कॾहिं ख़तम ई न थिए असां सदाई वधंदा रहूं वसंदा रहूं हित में वधूं अॻिते में उनजी रामत बजंदी रही अॼु बि भागनि भरियो ख़ुशियुनि भरियो समय अॼु चंड यानी जीवन जो निखार
पंहिंजी ज़िंदगी जी ऊचाई सिध साईं जी रहमत खे पाइण जो ऐं अखनि खे यादि से या उहा रहमत जो पंहिंजे थोरे पाइण सां ऊचाई मिली त वरी कॾहिं ख़तमु थी ऐं असां उनमें ध्यान सिमरन उन सिध साईं श्रद्धा विश्वास कॾहिं वरी भेद कंदासीं दान जैसा चङो कर चङी भावना त जेको थिए मुंहिंजो चङो थिए जेतिरो भई एतिरा खाराइणा ज़रूरु भावना आहे असांजी बहितर सोच उहो कुझु करणु जॾहिं विश्वास श्रद्धा सिध साईं जो ईश्वर जी रहमत त पोइ एतिरो मिलंदो आहे जेको अक्षर हूंदो आहे अखंड हूंदो आहे जेको करे ख़तमु थिए पोइ उहो पात्र मिलंदो उहो बरकत मिलंदो आहे या उहा रहमत मिलंदी आहे जेका वरी सदाई हलंदी आहे कॾहिं दूर थिए जीवन खे निखार प्यार उन सच सतगुरु उन ईश्वर इहा ई इल्तिजा अरदास ऐं विनती त पाण सभिनी खे सुन्नत ऐं रहमत बख़्शे जो सदाई शेवा सिमरन में ध्यान श्रद्धा विश्वास सां पूरी करे उन रहमत खे पाइनि जंहिंखे पाइण खां बाद वरी कुझु पाइणो ई न पवे जीवन अक्षय थी वञे अखंड थी वञे रहमत संभाल थी वञे उनजी आसीस संभाल थी वञे स्वामी प्यार भंडे सब भाव बहन ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब सच सतराम धाम रानी साहब विस्पतवार चंद्र स्वामी समय ऐं अक्षित अखंडी के शुभ अवसर आशीर्वाद शुभकामना वादा सच